अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल वाहिदिल अहदिल फर्दिस समदिल्लज़ी लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह अल्लज़ी लैसा लिफ़ज़लिही मुंतहा वला मदद व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु खैरु मौलूदिन व अशरफु वलदिन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि सलातन व सलामन बिगैरि अदद। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व वस्सैनल इंसान बिवालिदैहि हुस्ना सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। बरादरान इस्लाम, अल्लाह ताला जल्ल शानहु व मन वालहु जे पाक कलाम मुक़द्दस मझां हिकायत सगोरी तिलावत कई अथम। अल्लाह करीम शाल असां सभिनी खे दीन जे ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। शाल मिठे महबूब जे फ़रमाननि ते अमल करण जी सआदत अता फ़रमाए। रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में इरशाद फ़रमायो वक़दा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। ऐं तुंहिंजे रब इहो फ़र्ज़ करे छॾियो आहे त उन खां सवाइ कंहिं ॿिए जी पूॼा न कयो ऐं पंहिंजे पीउ माउ सां एहसान कयो। हिन आयत पाक में अल्लाह करीम ॿिनि ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सभ खां पहिरीं त इबादत सिर्फ़ु अल्लाह जी करणी आहे। कहीं ॿिए दर ते झुकणो न आहे, कहीं ॿिए दर ते विकणो न आहे, कहीं ॿिए दर ते वञणो न आहे। ऐं नंबर ॿियो, अल्लाह ताला फ़रमायो मुंहिंजी इबादत खां पोइ जेकॾहिं तव्हांखे ख़िदमत करणी आहे त पंहिंजे अबे अम्मा जी कयो। दोस्तो, ही अल्लाह सुब्हानहु व तआला जो अमर आहे त पंहिंजे अबे ऐं अम्मड़ सां एहसान कंदा रहो। वो अमां मथां उन्हनि जो हक़ आहे। अॻिते अल्लाह ताला फ़रमायो इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमह वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा।
उन्हनि मां हिकु या ॿई तो वटि कुराड़प खे पहचन त उन्हनि खे उफ़ बि न चओ, न कि उन्हनि खे झिणक ऐं उन्हनि सां सुठो ॻाल्हाए, उन्हनि लाइ पंहिंजे रहम जूं खंभड़ाटियूं खोल ऐं चओ त ए अल्लाह उन्हनि ते रहम कर जीअं उन्हनि मूंखे नंढपण में पालियो हो। रब्बे कायनात जी ज़ात बाबरकात असां ऐं अव्हां खे मुतनब्बह फरमायो आहे, हुकुम फरमायो आहे। सुभान अल्लाह, कहिड़ी हसीन अंदाज़ में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि खे वालिदैन सां हुस्न सलूक जी तालीम ॾिनी आहे। रब्बुल आलमीन फरमायो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हुस्ना, ऐं असां इंसान खे उन जे पीउ माउ सां एहसान करण जी वसीयत कई आहे। दोस्तो, ही अल्लाह जो फरमान आहे त पंहिंजे पीउ ऐं माउ सां एहसान कयो। सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजी उम्मत खे अब्बे अम्मा जी फर्मा बरदारी जो ताकीद कयो आहे। सही बुखारी मुस्लिम में हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, फरमाए थो मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो अल्लाह वटि सभ खां प्यारो अमल कहिड़ो आहे? मुझे आका फरमायो नमाज वक्त ते अदा करण। वरी अर्ज़ कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पोइ मुझे आका फरमायो त पीउ माउ सां एहसान करण। वरी अर्ज़ कयो या रसूलल्लाह उन खां पोइ पाण फरमायो अल्लाह जी राह में जिहाद करण। सुने सरदार मदनी मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे आगाह कयो त अल्लाह वटि पसंदीदा ऐं सभ खां प्यारो अमल आहे नमाज़ वक्त ते अदा करण। उन खां ॿिए नंबर ते अब्बे अम्मा सां भलाई करण। इहो अमल जिहाद खां बि भलो आहे। पीउ माउ ॿिन्ही जा औलाद ते हक़ आहिनि, पर ॿिन्ही में वरी वधीक हक़ अमड़ जो आहे, छो त अमड़ पंहिंजे बच्चे सां वधीक पोरिया करे थी, ओचागा करे थी, ओराणा ॾींदी आहे। उनखे पीउ खां माउ जो हक़ 3 भेरा अल्लाह ताला वधीक रखियो आहे। जीअं बुखारी ऐं मुस्लिम में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे, हिकु माण्हू मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो। अर्ज़ कई या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहक्कुन नास बिहुस्न सहाबती। या रसूलल्लाह मुंहिंजी सुहिणी ख़िदमत जो सभिनी माण्हुनि में सभ खां वधीक हक़दार केरु आहे? मुंहिंजा आका फरमायो उम्मुक तुंहिंजी माउ। क़ाल सुम्म मन क़ाल सुम्म उम्मुक क़ाल सुम्म मन क़ाल सुम्म उम्मुक क़ाल सुम्म मन क़ाल सुम्म अबूक। सही बुखारी सही मुस्लिम सुनन इब्न माजा जी रवायत कर हदीस आहे। वरी चई मुंहिंजा आका पोइ केरु आहे? पाण फरमायो तुंहिंजी अमड़। वरी टियों भेरो पुछई केरु आहे? पाण फरमायो तुंहिंजी माउ। चौथों भेरो पुछई केरु आहे? मुंहिंजे आका फरमायो तुंहिंजे मथां तुंहिंजे पीउ जो हक़ बि आहे। सही बुखारी ऐं मुस्लिम में रवायत आहे त हिकु माण्हू हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अची जिहाद जी मोकल घुरी। मुंहिंजे आका फरमायो अहय्युन वालिदाक, छा तुंहिंजी अम्मड़ ऐं अबो जीअर आहिनि? क़ाल नअम, चई हा मुंहिंजा साईं, मुंहिंजी अम्मा बि जीअरी आहे, मुंहिंजो अबो बि जीअरो आहे। मुंहिंजे आका फरमायो क़ाल फफ़ीहिमा फ़जाहिद, पाण फरमायो पोइ उन्हनि में वञी जिहाद कर, यानी उन्हनि जी वञी ख़िदमत चाकरी कर। इहा तोले जिहाद खां वधीक भली आहे।
पी मां जी फरमा बरदारी करण, उन्हनि सां एहसान करण, उन्हनि सां नरमी सां पेश अचण, इहा वॾी नेकी ऐं वॾो जिहाद आहे। दुरूद पाक मुझे आका ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। मुस्नद अहमद में हदीसा हजरत जमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो। अर्ज़ कई या रसूलुल्लाह मूं जिहाद जो इरादो कयो आहे, अवां सां मशवरो करण आयो आहियां। मुंहिंजे आका फरमायो छा तुंहिंजी अम्मड़ हयात आहे? अर्ज़ कई हाओ या रसूल अल्लाह मुंहिंजी अम्मा ज़िंदहा। मुंहिंजे आका फरमायो अलज़महा फ़इन्नल जन्नत इंद रिजलिहा। मुंहिंजे आका फरमायो अम्मड़ जी ख़िदमत वञी कर, जन्नत त उन जे कदमनि में। तू जन्नत घुरी थो, जन्नत चाहीं थो, जन्नत तलबी थो, वञ मां जी ख़िदमत कर, उन जे क़दमनि में जन्नत आहे। पोइ उन ॿियो भेरो टियों भेरो मुख़्तलिफ़ जायुनि ते इहो साॻियो सवाल कयो। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब उनखे साॻियो ई जवाबु ॾिनो त अलज़महा फ़इन्नल जन्नत इंद रिजलिहा। अम्मड़ जी ख़िदमत वञी कर, जन्नत उन जे क़दमनि में थई। दोस्तो गौर कयो, सहाबी जंग जी इजाज़त तो घुरे, जिते सिर धड़ जी बाज़ी आहे, ख़बर नाहे ज़ख़्मी थी पवे, ख़बर नाहे हथ पेर विञाए वेहे या सिर ई कटाए अचे, इहो छा लाइ त गाज़ी मुजाहिद या शहीद लाइ जन्नत आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत तुंहिंजे अम्मड़ जे कदमनि में आहे। हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु अन्हु चवे थो त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल वालिद औसत अबवाबिल जन्नते फ़इन शित फ़ाद ज़ालिकल बाब अवहफ़ज़हू। मुंहिंजे आका फरमायो पीउ जन्नत जो बेहिश्त जो विचों दरवाज़ो आहे, पोइ उनखे ज़ाया करी तुंहिंजी मर्ज़ी या उनजी हिफ़ाज़त करी तुंहिंजी मर्ज़ी। मां जी त अज़मत आहे ई आहे, पर पीउ तुंहिंजे लाइ जन्नत जो विचों दरवाज़ो आहे। दोस्तो ही मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जो ऐलान आहे त अबो जन्नत जो दरवाज़ो आहे। हाणे हर कंहिंजी मर्ज़ी आहे, चाहे त उन जी फर्मा बरदारी करे पाण लाइ जन्नत जो विचों दरवाज़ो खोले, चाहे त उन जी बेफ़रमानी करे उन सआदत खां महरूम रहे। अबे अमड़ जी बेफ़रमानी खे कबीरनि गुनाहनि में शुमार कयो वेंदो आहे। सही बुखारी ऐं मुस्लिम में रवायत आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन उमर बिन आस रज़ियल्लाहु अन्हु चवे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पीउ माउ खे गार ॾियणु कबीरनि गुनाहनि मां आहे। सहाबा अर्ज़ कयो त या रसूलल्लाह को माण्हू पंहिंजे अबे ऐं अमड़ खे गार ॾेई सघे थो छा? आका पंहिंजे पीउ माउ खे गार केरु कीअं ॾींदो? मुंहिंजे आका फरमायो हाओ कंहिं ॿिए जे पीउ खे गार ॾे, पोइ उहो हिन जे पीउ खे गार ॾे, कंहिं ॿिए जी माउ खे गार ॾे, उहो वरी हिन जी माउ अमड़ जी जल खे गार ॾींदो आहे। इहा गार ॿिजण कोन माण्हू पाण पंहिंजे पीउ माउ खे ॾिनी। यानी तव्हां मुंहिंजे आका जे रवायत मुताबिक़ तव्हां कंहिंजे पीउ खे कंहिंजी माउ खे गार न ॾियो, छो त ॾींदो त वराणे में हू बि तव्हांखे गार ॾींदो। ऐं मुंहिंजे आका फरमायो त इहा गार ॾियणु तव्हां पंहिंजे पीउ माउ खे पाण ॾिनी आहे। सुनन इब्न माजा में हज़रत अबू उमामा खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कंहिं माण्हू पुछो या रसूलल्लाह पीउ माउ जा औलाद ते कहिड़ा हक़ आहिनि? मुंहिंजे आका फरमायो हुमा जन्नतुक व नारुक,
उहे तुंहिंजे लाइ जन्नत बि आहिनि त जहन्नम बि आहिनि। अगरि उन्हनि जी ख़िदमत करी त जन्नत आहे, उन्हनि जी बेफ़रमानी करी त जहन्नम आहे। मुसलमान भाइरो, पीउ माउ जी ख़िदमत जो एतिरो जो ताक़ीद आयो आहे, भला आख़िर उन में फ़ाइदा कहिड़ा आहिनि? अबे अम्मा जी ख़िदमत मां छा मिलंदो? ॿुधो, अबे अम्मा जी ख़िदमत जा दुनियावी फ़ाइदा बि आहिनि त आख़िरत जा फ़ाइदा बि आहिनि। दुनिया जी राहत बि आहे त जन्नत जी ज़मानत बि आहे। अबे अम्मा जी ख़िदमत जो पहिरियों फ़ाइदो इहो आहे जो उन माण्हूअ जे लाइ जन्नत लिखिजी वञे थी। ॿियो फ़ाइदो हीअ आहे जो अबे अम्मा जी ख़िदमत करण सां रिज़्क़ रोज़ी में बरकत पवंदी आहे। रोज़गार जी तंगी अणपुराए जो इहो इलाज आहे। को माण्हू अबे अम्मा जी ख़िदमत करे भली आज़माए ॾिसे, चवे थो मुंहिंजी रोज़ी तंग आहे, अबे अम्मा सां जंग न करे, अबे अम्मा जी बेफ़रमानी न करे, अबे अम्मा खे राज़ी रखे, ॾिस त रब्बुल आलमीन उन जी रोज़ीअ में बरकत विझे थो या न। मुस्नद अहमद में हज़रत अनस इब्न मालिक खां रवायत आहे, मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात फरमायो, मन अहब्ब अन युमद्द लहू फी उम्रिही व अन युज़ाद लहू फी रिज़्क़िही फल्यबर्र वालिदैहि वलियसिल रहिमह। मुंहिंजे आका फरमायो, जो माण्हू चाहे थो त उन जी उमिरि डिघी कई वञे, उन जे रिज़्क़ खे वधायो वञे, उनखे खपे त अबे अम्मा सां नेकी करे ऐं माइटियूं ॻंढे। जेको चए थो मुंहिंजी उमिरि वधे, उमिरि में बरकत पवे ऐं रोज़ीअ में बरकत पवे, त उहो ॿ अमल करे। पहिरियों अमल त उहो अबे अम्मा जी ख़िदमत करे, पीउ माउ जी ख़िदमत करे ऐं माइटनि सां छिने न, माइटियूं ॻंढे, क़राबतदारनि सां ॻंढे, मिटनि माइटनि सां शफ़क़त सां पेश अचे। हिन हदीस मां टियों फ़ाइदो इहो बि मालूम थियो जो उन जी उमिरि में बरकत पवे थी। उहो माण्हू ख़ैर ऐं बरकत वारी वॾी ॼमार माणे थो जेको अबे अम्मा सां एहसान करे थो। तिरमिज़ी में हज़रत सलमान रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे, ॿुधाए थो त मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला यरुद्दुल क़दा इल्ला दुआ वला यज़ीदु फिल उम्र इल्लल बर्र। मुंहिंजे आका फरमायो, तक़दीर खे दुआ ई टारे थी ऐं उमिरि खे अबे अम्मा सां नेकी करणी वधाए थी। मिसाल, तुंहिंजी तक़दीर में लिखियल आहे त ही माण्हू रस्ते सां वञे थो, हिन जो एक्सीडेंट थियणो आहे। तक़दीर में लिखियल आहे त हिन जी रोज़ी घटि लिखियल आहे। तक़दीर में लिखियल आहे त हिन खे औलाद आहे ई कान। तक़दीर में लिखियल आहे त सॼी ज़िंदगी छड़ो रहंदो। पर मुंहिंजे आका फरमायो, दुआ थींदी आहे त तक़दीर तब्दील थी वेंदी आहे। अल्लाह करीम उन तां हादसाती मौत खे टारे छॾींदो आहे। अल्लाह करीम उन जूं दुनिया में आज़माइशुनि वारा मरहला ख़तमु करे छॾींदो आहे। ऐं दुआ मुंहिंजे आका जे प्यारे हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाह वजहुल करीम फरमायो त जेकॾहिं हर ॻाल्हि तक़दीर ते हलाइजे हा त पोइ अल्लाह रब्बुल आलमीन दुआ जो कॾहिं बि अमर न करे हा, छो त तक़दीर में लिखिजी चुको आहे। न, मुंहिंजे आका जे प्यारनि फरमायो त तक़दीर में जेकॾहिं तुंहिंजे लाइ दुनियावी समर लिखियल आहे, अल्लाह खां दुआ घुर, ओ मुंहिंजा मौला दुनिया सां गॾु मूंखे दीन बि माला माल कर। तक़दीर में जेकॾहिं तूं कंजूस आहीं, दुआ घुर, ओ मुंहिंजा मौला मूंखे सखी बना,
पंहिंजा खज़ाना ॾे। हिकु त माल वंटण वारो सखी, ॿियो दिलि जो सखी। जेकॾहिं उनखे केरु अज़ियत पहुचाए, ॾुख पहुचाए, तकलीफ़ ॾे त अल्लाह जी रज़ा वास्ते उनखे बख़्शे छॾे, माफ़ करे छॾे। इहा बि सखावत आहे। चौथों फ़ाइदो अबे अम्मड़ जी जेको ख़िदमत करे थो उहा उधारी आहे। जल्द उन जो अहिड़ो औलाद थींदो जेको उन जी ख़िदमत कंदो। पर जेको अबे अम्मा खे ईज़ाए रंजाए थो उहो बि तयारु थी वेहे, उन जो औलाद बि उन सां ईअं ई कंदो। जेकॾहिं कंहिं अबे अम्मा जी ख़िदमत बि कई हूंदी, अॼु तूं पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कंदे त सुभाणे बच्चा बि तुंहिंजी ख़िदमत कंदा। जेकॾहिं तूं ख़िदमत न कंदे त पोइ तुंहिंजो औलाद बि तुंहिंजी ख़िदमत कोन कंदो। भला अचो आका मदीने वारे साईं खां पुछूं त हुज़ूर छा फरमायो आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, मुंहिंजे आका फरमायो आफ़ू अन निसाइन से तुअफ़्फ़ु निसाउकुम व बर्रु आबाकुम तबर्रकुम अबनाउकुम। माण्हुनि जे औरतुनि खां पाक दामन थियो त तव्हां जूं ज़ालूं पाक दामन थींदियूं। हुज़ूर फरमायो ए गैरत जा ऐलान करण वारो, जे अव्हां गैरतमंद आहियो, पंहिंजो पर्दो पंहिंजी गैरत सलामत चाहियो था त गैर औरत ॾांहुं, पराई न्याणीअ ॾांहुं, पराए नंग ॾांहुं निहारणु छॾे ॾे त तुंहिंजी न्याणीअ जे नंग ॾांहुं बि केरु न निहारींदो। हदीस आका फरमाइनि था त तूं ॿियनि जा नंग निहारणु छॾे ॾे त तुंहिंजे नंगनि ऐं न्याणियुनि ॾे केरु न निहारींदो। ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजे आका फरमायो वबर्रु आबाकुम तबर्रकुम अबनाउकुम। पंहिंजे वालिदैन सां, ख़ासि करे पंहिंजे पीअरनि सां नेकी कयो त अव्हां जो औलाद अव्हां सां नेकी कंदो। हिकु माण्हू खे संदसि पुट मारींदो हो, गहलींदो वञी रहियो हो। हिकु जाइ खां गुज़रिया, पीउ दांह करे पुट खे चयो ओ अब्बा इते अञा बि वधीक मूंखे मार। माण्हुनि चयो कहिड़ी ॻाल्हि आहे। पीउ पुट खे थो चवे त मूंखे हिते अञा वधीक मार, छा मामलो आहे। उहो पीउ चवणु लॻो अदा इन साॻी जाइ ते कॾहिं मूं पंहिंजे पीउ खे मारियो हो, अॼु उते मुंहिंजो पुटु मूंखे गिहले मारे रहियो आहे। जहिड़ो दुनिया जे अंदरि मूं पंहिंजे अबे अम्मा सां वर्ताव कयो हो, अॼु उहा ॻाल्हि मुंहिंजी साॻे घाटे में पई आहे। मूं पंहिंजे पीउ खे हिते मारियो हो, अॼु मुंहिंजा पुट मूंखे हिते ईअं मार जीअं मूं पंहिंजे पीउ खे मारियो हो। दोस्तो, पंजो फ़ाइदो अबे अम्मा जी ख़िदमत करण सां अल्लाह राज़ी थींदो आहे। को माण्हू चाहे थो त ॾिसां मूं ते रब राज़ी आहे या नाराज़ आहे, उहो ॾिसे त उन जा अबो अम्मड़ उन ते राज़ी आहिनि या न। ख़ुदा जो राज़ पोइ चाहे थो त अल्लाह मूं ते राज़ी आहे या नाराज़ आहे, हू ॾिसे त मुंहिंजो अबो या मुंहिंजी अम्मा मूं ते राज़ी आहिनि या न। जेकॾहिं अबो अम्मा नाराज़ आहिनि त अल्लाह बि नाराज़ आहे। जेकॾहिं अबो अम्मा राज़ी आहिनि त अल्लाह बि राज़ी आहे। तिरमिज़ी में हज़रत अब्दुल्लाह बिन आमिर खां रवायत आहे, मुंहिंजे आका रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रिदल्लाहु फी रिदल वालिद सख्तुल्लाह फी सुख्तिल वालिद। मुंहिंजे आका फरमायो अल्लाह जी रज़ा अबे जी रज़ा में आहे, अल्लाह जी कावड़ अबे जी कावड़ में आहे। मुस्नद बाज़ार जी रवायत में ही लफ़्ज़ बि आहिनि त ताअतुल्लाह ताअतुल वालिद व
मसीयतुल्लाह मसीयतुल वालिद। पीर जी फरमा बरदारी अल्लाह जी फरमा बरदारी आ ऐं पीर जी बेफरमानी अल्लाह जी बेफरमानी आ। दोस्तों हिते एक मसलो याद रखो त अगर पीउ मां कुफर या शिरक जो कम कंदड़ हुजन, कंहिं हुक्म जी भञ कड़ी जो अमल कनि त उन्हनि जे अहिड़ी फर्मा बरदारीअ ते न लॻबो, उन जो को बि गुनाह न आहे। छो त अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में फरमायो आहे व इन जाहदाक लितुश्रिक बी मा लैस लक बिही इल्म फला तुतिहुमा। अगर उहे तोखे तंग कनि त तूं अल्लाह सां शिरक कर जंहिंजी तोखे ॼाण बि न आहे, त उन्हनि जी फर्मा बरदारी न कर। मतां को चवेसी पीउ जे मुतालिक़ हक़ ॿुधाइनि। अल्लाह चवे थो त अबो जेकॾहिं ग़लति राह ॿुधाए, ग़लति रस्ते ॾांहुं सॾे त अबे जो उहो चवणु कोन कबो। अगर छो त ला तात लिल मखलूक फी मसीयतिल खालिक। मखलूक जी अहिड़ी फर्मा बरदारी न कयो जंहिंसां ख़ालिक नाराज़ थिए। मुसलमान हो अबे अम्मा खां दुआऊं वठो, छो त अबे अम्मा जूं दुआऊं क़बूल हूंदियूं आहिनि। मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुल्लु शैइन बैनहु व बैनल्लाह हिजाबुन इल्ला शहादतु अल्ला इलाहा इल्लल्लाह व दअवतुल वालिद। मुंहिंजे आका फरमायो अल्लाह पाक जी ऐं हर शइ जे विच में पर्दो हूंदो आहे। ख़ुदा जे ऐं हर शइ जे विच में पर्दो हूंदो आहे सवाइ कलमे ला इलाहा इल्लल्लाह जे ऐं पीउ जी दुआ जी। यानी पीउ जी उहा दुआ आहे जंहिं दुआ जे विच में ऐं ख़ुदा जे विच में पर्दो हूंदो ई कोन्हे। अबो हथड़ा खणंदो आहे पंहिंजे औलाद जे मुतालिक़ त अल्लाह करीम उन जी दुआ क़बूल कंदो आहे। मुलनि मोलविन ॾे न वञ। जेकॾहिं भाग भला अथई अबो अम्मा ज़िंदह अथई न, कदमनि ते वञी किर, अम्मा खे राज़ी कर, बाबे खे राज़ी कर। अब्बा तव्हां मूंखे दुआ कयो त मां इम्तिहान में अॻु भरो थियां, अल्लाह जी राह में नेकिन में अॻु भरो थियां। जेके मुंहिंजा दिली इरादा अल्लाह नेक इरादनि में कामयाबी अता करे। अबे अम्मा जी दुआ थींदई त कंहिं मुल्ला मराणे ॾे वञण जी बि ज़रूरत कान पवंदई। छो त तुंहिंजे अबे अम्मा जी दुआ उन्हनि मुलनि मौलविन खां मथ भरी आहे। हा अल्लाह जो कामिल आरिफ वली जे, छो त अल्लाह ताला उन्हनि खे इहो इज़्न ॾिनो आहे। उन्हनि जी निगाह जो इहो कमाल हूंदो आहे। निगाह वली में ये तासीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी। उन्हनि जी निगाह बि तकदीर तब्दील कंदी आहे। तकदीर तब्दील कीअं थींदी? जो निगाह कंदा पहिरीं बेफ़रमान हो, हाणे अबे अम्मा जो फर्मा बरदार थी वेंदो। उहे बि तोखे चवंदा त वञ अबे अम्मा खे राज़ी कर, अबे अम्मा जी ख़िदमत कर। इमाम बुख़ारी मुग़ीरा बिन शुअबा खां रवायत आंदी आहे जंहिंमें आहे सुहिणे सरदार इमामुल अंबिया फरमायो इन्नल्लाह हर्रम अलैकुम उकूकल उम्महात। अल्लाह तव्हां ते हराम करे छॾियो आहे। या रसूल अल्लाह कहिड़ी शइ हराम कई आहे? मुंहिंजे आका फरमायो उकूकुल उम्महात, यानी अव्हां माइरुनि खे, अमड़ियुनि खे, जीजरुनि खे तकलीफ़ न ॾियो, उन्हनि खे ईज़ायो न, उन्हनि खे तकलीफ़ न ॾियो। अल्लाह जी ज़ात तव्हांजे मथां हराम करे छॾियो आहे। हिन में रब ईअं न चयो आहे त मुस्लमान करे, वणियो न करे, काफ़र न करे। अमड़ त अमड़ आहे। उन सभिनी माइरुनि जे लाइ रब्बुल आलमीन फरमायो आहे त अमड़ जो दर्जो सभिनी बच्चनि जे लाइ बराबरि हूंदो आहे। हिकु सचो वाक़ियो आहे त हिकु औरत खे सिर्फ़ु हिकिड़ो पुटु हो। मुड़ुसु गुज़ारे वियुसि, ॿी शादी न कयईं। पुट
पुट खे पाले जवान कई पो अल्लाह खां अॻियां सवाल कई मुंहिंजा मौला मुंहिंजे बच्चे जी शादी थिए उहा मुराद अखियुनि सां ॾिसां अमड़ जी दुआ अघाणी पुट शादी कई जॾहिं ज़ाल वठी घर आयो कुछ ॾींहं गुज़रण खां पोइ सस ऐं नुंहं जो झेड़ो थी पियो ज़ाल मुड़ुस खे चयो त घर मां हिन कुराड़ीअ खे कढ न त तुंहिंजो घर कीन न कंदसि पुट ज़ाल जे चवण ते जीजल खे घर मां कढी कंहिं झंग में झुगी ठाहे उते विहारे आयो ॿिए चौथे ॾींहुं वञी माउ जो मुंहुं ॾिसी ईंदो हो खाधो पीतो पचाए ईंदो हो आख़िर हिकु ॾींहुं वरी अची ज़ाल हुल मचायो तूं माउ खे मानी पचाए अची थो हाणे तेसीं तोसां सुलह नाहे जेसीं माउ खे मारे उनजो हियांव कढी आणे न ॾेखारी हिन ज़ालिम बि ज़ाल खे राज़ी करण लाइ खंजर तिखो खयो जंग में आयो अमड़ इंतज़ार में हुई त अलाए छो अञा मुंहिंजो बच्चो न आयो आहे परे खां पुट खे ईंदो ॾिसी अमड़ ख़ुशि थी रही आहे पुट जीजल जे क़रीब आयो अम्मा उन जा गल चुमण लॻी चवण लॻी बच्चा एतिरा ॾींहं छो देरि कई अथई मां कुराड़ी तुंहिंजो राहू निहारे रही आहियां तॾहिं ख़बर पई जो हिन ज़ालिम खंजर कढी माउ जी छातीअ में हयो कुराड़ी किरी पई फतकंदी तड़पंदी तड़पंदी लुछंदी रही दम धणीअ हवाले कयईं हाणे हिन ज़ालिम झुकी अमड़ जे सीने खे चीरे चाक करे उन मां हियांव कढियो खणी वापसि घर हलण लॻो वाट ते थाबो आयुसि त मुंहुं भर किरी पियो थाबो अचण खां पोइ मुंहुं भर जीअं जो किरियो उन अमड़ जी दिलि मझां हियांव मां आवाज़ आयो ओ बच्चा किथे धक त न लॻी ओ बच्चा किथे धक न लॻी अल्लाह तोखे धकनि खां बचाए मूंखे मारियूं थो वञी त ॿिया तुंहिंजे लाइ दुआ आहिनि बच्चा मूंखे मारियो अथई तॾहिं मां तुंहिंजे लाइ दुआ आहियां जीजल जीजल आहे अमड़ अमड़ आहे अबे ऐं अमड़ जो अल्लाह वधायो शान कदुर तंजो सो करे जंहिंजे अंदर में ईमान जेको रंजाए पीउ माउ खे सो बिल्कुलु आहे बेईमान जन्नत आली शान आहे कदमनि में पीउ माउ जे मुस्तदरिक हाकिम में रवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ते हक़ आहे त चइनि माण्हुनि खे जन्नत में दाख़िल न करे न उन्हनि खे जन्नत जूं नेमतूं चखाए चार माण्हू मुंहिंजे आका फरमायो अल्लाह जे मथां हक़ आहे त उहे न जन्नत में वञनि न जन्नत जूं नेमतूं चखनि सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कहिड़ा चार माण्हू मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो त पहिरियों उहो जेको शराब पीअंदो शराब ते हमेशगी कंदो आहे शराब खां मुड़ंदो नाहे दोस्तनि यारनि जी सोबत में ग़लति सोबत में अची शराब वापराईंदो आहे मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो त मां रसूलुल्लाह चवां थो त उन जे लाइ जन्नत जो को बि हक़ नाहे न उहो जन्नत में वञे न उहो जन्नत जी कंहिं नेमत खे पसे उन खां पोइ ॿियो उहो शख़्स जेको व्याज वठंदड़ आहे टियों उहो शख़्स जेको नाहक यतीमनि जा माल खाईंदड़ आहे ऐं चौथों उहो जेको अबे अम्मा जो बेफ़रमान आहे मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो त अल्लाह ते हक़ आहे त इन्हनि माण्हुनि खे न जन्नत में दाख़िल करे न जन्नत जूं नेमतूं चखाए अब अल्लाह जो रसूल जीअं चवे हीअं थींदो या न अल्लाह जो रसूल सचो आहे न अल्लाह जो महबूब जो फरमान सचो आहे न पोइ शराब खे पेशाब सम्झी उछलाए छॾ
छो त रसूलुल्लाह अल्लाह जे हबीब फरमायो अब जे करें पेशाब जो कतरो तुंहिंजी देगड़ीअ में पइजी वञे तोखे ख़बर पवे देग में पइजी वञे ख़बर पवे मानी खाईंदे छो साईं हराम थी वियो पलीत शइ पई आहे ऐं तूं उन शराब जा प्याला भरे पीअंदो आहे उते तोखे अल्लाह जो ख़ौफ़ न हूंदो आहे रसूलुल्लाह जो फरमान तुंहिंजे साम्हूं न हूंदो आहे त मुंहिंजे आका मदीने वारे साईं चयो आहे त अल्लाह न उनखे जन्नत ॾेखारे न जन्नत जी ख़ुशबू सिंघे इहो अल्लाह जो हक़ आहे पीउ मां जो बेफ़रमान बि जन्नत में न वेंदो व्याजी बि जन्नत में न वेंदो त यतीमनि जा नाहक माल खाइण वारो बि जन्नत में न वेंदो इमाम हाकिम हज़रत अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आंदी आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर गुनाह जी सज़ा अल्लाह चाहे त क़यामत वारे ॾींहं ते मुअख़र करे थो सवाइ अब्बे अमर जी बेफ़रमानीअ जे मिसाल शराबी आहे उनखे क़यामत में सज़ा मिले ज़ानी आहे क़यामत में सज़ा मिले ज़ालिम आहे क़यामत में सज़ा मिले पर मदीने वारे साईं फरमायो अब्बे अम्मा जी सज़ा क़यामत ताईं मुअख़र आहे ई कान उनखे हिन दुनिया में सज़ा मिलंदी दुनिया में बि सज़ा मिलंदी पीउ जा दुश्मन पिनंदे ॾिठासीं वार ऐं छाती छिनंदे ॾिठासीं जीअरे अज़ाब यो तन बाकी क़यामत में कुटबो अदल कर एतराम बेजो नेठ अबो बे अबो मुझे आका फरमायो फ़इन्नल्लाह युअज्जिलहु लिसाहिबिही फिल हयात क़ब्लल ममात पो बेशक अल्लाह पीउ मां जे बेफ़रमान खे सज़ा जल्दी ॾिए थो हिन ज़िंदगीअ में मरण खां अॻु अल्लाह जो हबीब थो चवे मदीने वारो साईं थो चवे त जेको पीउ जो बेफ़रमान आहे न उनखे अब्बे अम्मा जे बेफ़रमान खे दुनिया में ई सज़ा मिले थी क़यामत में त हूअं ई कुटबो पर हिन दुनिया में पीउ मां जे बेफ़रमान खे सज़ा मिलंदी आहे दोस्तो अब्बे ऐं अम्मड़ जो मौज़ू तमामु तवील आहे मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अब्बे जे चेहरे ॾांहुं ॾिसण सो राति सजण साईं जन सां मुसाफ़ो मुलाक़ात थी मुर्शिदन फरमायो हज ते वञण वारा तोखे हज मुबारक हुजे उमरा करण वारा तोखे मुबारक हुजे पर भलो भाग उन जो आहे जंहिंजा अबो अम्मा घर में वेठा वो रोज़ानो हज भी करे थो तो उमरा भी करे थो सही फरमायो असांजा रोज़ानो हज़ारें लखें हज हूंदा आहिनि हिकिड़ो छो हज़ारें हज आहिनि लखें उमरा आहिनि त यकीनन आका जो फरमान मुझे महबूब जो फरमान सच्चो आहे हक़ ऐं सच जे उन दामन खे न छॾींदासीं मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ते अमल कंदासीं त यकीनन असां अव्हां खे हिन